अज भलारी रात यारी शरीफ जी हजरत गौस पाक रज़ी अल्लाह ताला अन्हु जिनके तरफ हे महफिल पाक मंसूबा है। यारी शरीफ जो मकसद है नंगर न्याज करे ऐं महफिल पाक सजाए। उन्हीं महफिल पाक में कुरान करीम की तिलावत थिए, नातूं थियन, मनकबतूं थियन ऐं वाज़ो नसीहत जो सिलसिलो हुजे। अल्लाह जल जलालहू जी हम्द बयान थिए। हुजूर करीम अलैहिस्सलातु वस्सलाम जिन जो शान थिए, अल्लाह वारन जो शान बयान कयो वने। उन्हें सभिनी चंगन कमन जो सवाब हजरत गौसुल आजम पीरन जे पीर सोहणे दस्तगीर रज़ी अल्लाह ताला अन्हु जिन जे रूह पुर फतूह जे हवाले कजे। जॾहिं यो सवाब सोहणे गौस पाक रज़ी अल्लाह ताला अन्हु जिन जी दरबार में पहुंचंदो आहे त गौस पाक जी तवज्जो सवाब मोकिलण वारन जे तरफ थींदी आहे। ऐं जॾहिं नज़र गौस पाक जी असां गरीबन मिस्कीनन जे तरफ थी वेंदी त हुनजी त नज़र जो इहो कमाल आहे जो बुडल बेड़ा भी हुनजी निगाह पार फरमाए छॾींदी आहे। मुअल भी पंहिंजी निगाह साण अल्लाह जे हुक्म साण ज़िंदा फरमाईंदा आहिनि। असां जेरा वेठा आहियूं मुअल न आहियूं, असां जो बेड़ो बुडल नाहे बल्कि दुनिया जी सीर में हली रहियो आहे। ऐं जॾहिं सुहिणे गौस पाक जी नज़र पवंदी त इंशाअल्लाह तबारक व तआला मंज़िल मक़सूद ते असां पहुची वेंदासीं। यारी शरीफ जे मल्हाइण जो मकसद भी इहो ही हूंदो आहे त ईसाले सवाब कजे, यानी सवाब पहुंचाइजे ऐं उन पीरन जे पीर सोने दस्तगीर जी निगाह ऐं तवज्जो के तलब कजे, उन्हीं जो फैज़ वठजे। छो जो अल्लाह वारन जो फैज़ उन्हनि जी जिंदगी ताईं महदूद न हूंदो आहे बल्कि उन्हनि जे विसाल खां बाद भी उन्हनि जो फैज़ जारी ऐं सारी हूंदो आहे। हजरत गौस पाक रज़ी अल्लाह ताला अन्हु जिन त उन्हनि वलियन में आहिनि जिन जे फैज़ जा इकरारी उहे जमायती भी आहिनि जेके चवंदा आहिनि त बाबा मुओ त छुटो, पर उन्हनि भी पंहिंजे किताबनि जे अंदर इकरार कयो आहे त हजरत गौस पाक जो फैज़ विसाल खां बाद भी क़यामत ताईं जारी सारी लगो पियो आहे। हजरत सोने गौसुल आजम पीरन के पीर दस्तगीर रज़ी अल्लाह ताला अन्हु जिन पाण फरमायो अफलक शुमूसुल अव्वलीन व शम्सुना अबदन अला उफुकिल उला ला तग़रिबू। अज्ञन जा सिज उभरिया पर पंहिंजे टाइम ते लही विया, बाकी असां जो सिज अबदन अला उफुकिल उला हमेशा बुलंदिन ते रोशन आहे। ला तग़रिबू कदह भी असां जो सिज गुरूब थींदो ही कोन। असां जो फैज़ हमेशा जारी आहे। असां जे फैज़ जो सिज बुलंद आहे ऐं वो रोशन आहे। वो सिज कदह लहण वारो ना आहे। क़यामत ताईं जिनके भी विलायत मिलनी आहे सोने गौस पाक जे कदमन जे सदके विलायत मिलनी आहे। जो पाण फरमाया कदमी हाज़िही अला रक़बति कुल्ले वलिय्यिल्लाह, मुंहिंजो हीउ कदम अल्लाह जल जलालहू जे
सभिनी वलियन जे कंध जे मथा है सभिनी वलियन जे कंध जे मथा हजरत गौस पाक साईं फरमाइन था त मुंहिंजो कदम मुबारक आहे ऐं अल्लाह जे वलियन सुन गौस पाक जे कदम जे आडो पंहिंजा कंध मुबारक झुकाया भी आहे। सिलसिला आलिया नक्शबंदिया जे शेख तरीकत मुर्शिद कामिल जंहिंजे तरफ नक्शबंदी सिलसिलो सजो मंसूब आहे हजरत सैयदना शेख मोहम्मद बहाउद्दीन शाह नक्शबंद रहमतुल्लाह तआला अलैहि जिनके शाह नक्शबंद चयो वेंदो पाण सैयद आहिन हुसैनी लाल आहिन मौला अली साईं जी आल आहिन बुखारा शरीफ जाहिर ऐं नालो उन्हनि जो मोहम्मद ऐं लक़ब उन्हनि जो बहाउद्दीन मशहूर आहिन शाह नक्शबंद सां। ही उहे कामिल हस्ती आहे जो हिकड़े दफे हजरत गौसुल आजम रदी अल्लाह ताला अन्हु जिन बगदाद में वेही बुखारा शरीफ के तरफ मुंह करे ऐं जोर सां नक सां साह खड़ी रहा हुआ जण का चीज सिंघे रहा है जोर सां साह खड़ी रहा मुकर्रब खलीफन अर्ज कयो क़िबला अज अजीब अंदाजा तमा साह खड़ी रहा छा मसालो पान फरमा तो बुखारा मंझा मुखे एक वडे फैज जी खुशबू अची रही है काथे बुखारा काथे बगदाद उता मुखे खुशबू अची रही है अर्ज कयवत क़िबला कंजी खुशबू आ पाण फरमायो ही उन मर्द कामिल जी खुशबू आ जो पहरियाई नूर मुखे देखारियो वयो साईं जो नूर तमा किया दिठो पाण फरमायो एक दफे मां आलम मुराकबे में हुस मां मुराकबे में दिसा पियो त दुनिया त सजी रोशन थी वया पर आसमान भी रोशन थी वयो आहे हिकड़ो ही नूर आ जको जमीन ऐं आसमान में गर्दश करे रहियो आहे तपो मो अल्लाह जल जलालु के अर्ज कयो ते अल्लाह कंहिंजो नूर आ जंहिं जमीन ऐं आसमान के मुनव्वर करे छयो आहे त कुदरत जे तरफ का हाथफी मुखे आवाज आयो ही सैयद मोहम्मद शेख बहाउद्दीन शाह नक्शबंद जे फैज जो नूर आहे जंहिंजे फैज दुनिया के तो रोशन करे छयो पर आसमान वारन के भी मुनव्वर करे छयो आहे आसमान वारा भी उन्हीं का फैज वठदा जमीन वारा भी उन्हीं का फैज वठदा हे उन जो नूर आहे पर फरमाए तो उन जे खुशबू जी खुशबू इन वक्त में मुखे अची रही आ अर्ज कयो वयो मानू पूछो त साईं छा वो पैदा थी वयो या आहे या अॻिते थींदो पर फरमायो जॾहिं असां विसाल कंदासे असां जे विसाल खां 157 साल बाद उन शाह नक्शबंद जी पैदाइश थियण वारी आहे मानू चवंदा त नबी साईं के दीवार जे पोयां जी ख़बर न आहे त दीवार जे पोयां छा थी रहियो आ हजरत गौस पाक 157 साल बाद थियण वारी चीज पाण बगदाद में ऐं जेको बुखारा में थियण वारो आ उन्हीं जी ख़बर ॾेई रहिया आहिनि त बुखारा जे अंदर हिकिड़ो मर्द कामिल मुहम्मदी मशरब होंदो जंहिंजो फैज़ एॾो वॾो होंदो जो दुनिया सॼी खे वासे छॾींदो 157 साल बाद में पैदा थियण वारो आहे
वो हजरत शाह नक्शबंद रहमतुल्लाह तआला अलैह हजरत गौस पाक रज़ियल्लाहु तआला अन्हु जिन्हें विशाल बा कमाल का बाद 157 साल बाद में बगदाद शरीफ में बुखारा शरीफ में पैदा किया, पढ़िया वध्या वडा थिया। वो पंहिंजे मुर्शिद करीम जी हथ ते बैत कयूं, पोइ उन्होंने नक्शबंदी सिलसिलो ॾिनो त बाबा ही अल्लाह जो ज़िक्र दिल में पचा, अल्लाह जो इस्म दिल में पचा, जुबान कान हलन, सिर्फ ख्याल सा अल्लाह जो इस्म दिल जे अंदर पचा। हजरत ख्वाजा बहाउद्दीन अलैहि रहमत फरमाइन पिया, यो इस्म दिल जे अंदर वेहे न पियो मूं कोशिश कई, लेकिन जुबान भी न हले। वज़्कुर रब्बक फी नफ्सिक, अल्लाह सुब्हानहु व तआला फरमायो वज़्कुर रब्बक फी नफ्सिक, पंहिंजे रब खे याद कर पंहिंजे दिल जे अंदर, चप भी न चुरन, दिल जे अंदर पंहिंजे मालिक खे याद कर। हज़रत ख्वाजा बहाउद्दीन शाह नक्शबंद से फरमाइन पिया, पो मां शहर छॾे झंग हलियो, रात ॾींहुं निंड मुंहिंजी ख़त्म थी वई, अल्लाह जो इश्क मूंखे लॻो त मां इहो अल्लाह जो नालो पंहिंजे दिल जे अंदर बचायां। मूं कोशिश पे कई, लेकिन दिल जे अंदर इस्म न पियो वेहे। हिकिड़ो ॾींहुं हिकु रात गुज़री वई, ॿियो ॾींहुं ॿी रात, टियों ॾींहुं अचे पूरो थियो। हाणे हिकिड़ो शख़्स नूरानी सूरत वारो मुंहिंजे साम्हूं आयो, सलाम कई, मूं जवाब ॾिनो, मुखां पुछे मूंखे सुञाणी थो, मां साईं पंहिंजो तारुफ़ करा, चई त मां ख्वाजा ख़िदर अलैहिस्सलाम आहियां। साईं कीअं अचण थियो आहे? पाण फरमात अल्लाह जे हुकुम सां आयो। साईं छा मुंहिंजे लाइ हुकुम आहे? ख्वाजा ख़िदर अलैहिस्सलाम फरमायो त तव्हां अल्लाह जो इस्म दिल जे अंदर पचाए रहिया आहियो, लेकिन इस्म ज़ात दिल जे अंदर नथो वेहे, नथो नक्श वठे। मां तुंहिंजी मदद लाइ आयो आहियां, साईं मुंहिंजी मदद कयो। हज़रत ख्वाजा बहाउद्दीन शाह नक्शबंद पिया चवनि ख्वाजा ख़िदर अलैहिस्सलाम खे, पोइ मुंहिंजी मदद कई। ख्वाजा ख़िदर अलैहिस्सलाम फरमायो मदद ही त हिन वक्त में कंध झुकाए पीरन जे पीर सोहणे दस्तगीर जो तसव्वुर कर, ऐं उन्हीं जी दरबार में अर्ज़ कर। उन्हनि वटि अहिड़ो तरीक़ो आहे तवज्जो ॾियण जो जॾहिं हू तोखे तवज्जो ॾींदा त तुंहिंजे दिल जे अंदर अल्लाह जो इस्म पाणे क़ाइम थी वेंदो। 157 साल बाद में पैदा थिया, पोइ 20 साल 30 साल ॿिया बि गुज़रिया। हज़रत ख्वाजा बहाउद्दीन शाह नक्शबंद टोटल नक्शबंदियों जा मुरीद आहियूं, असां पाण नक्शबंदी आहियूं, उन्हीं जा मुरीद आहियूं। ख्वाजा बहाउद्दीन शाह नक्शबंद फरमाइन पिया, मूं तसव्वुर कयो ऐं तवज्जो ऐं सट कयो, हज़रत गौस पाक मुंहिंजे साम्हूं जलवा अफ़रोज़ थी विया। हज़रत गौस पाक रज़ियल्लाहु तआला अन्हु पंहिंजो हथ मुबारक मुंहिंजे सीने जे मथां रखियो ऐं पोयां पाण निगाह ॾिनऊं, तवज्जो ॾिनऊं। याद रखण खपे थी ही हथ असां अल्लाह जे इस्म वांगुरु ठहियल आहे। ही अलिफ, पोइ ही लाम, पोइ ही थी हे, ही अल्लाह जो इस्म आहे। एड़ी तरह ही तव्हां ॾिसंदो, ही अलिफ विच में लाम, ही इंसान ॻंढींदो, हे थी बंदी। ही अल्लाह जे इस्म मुताबिक अल्लाह ताला असांजा हथ ठाहिया आहिनि। ही आंगुरियूं सिधियूं कंदो, इसमें अल्लाह ठही वेंदो। साजे हथ में ॾिसंदो लीका अरड़ह लिखिया पिया आहिनि, खाबे हथ में ॾिसंदो 81 लिखिया पिया आहिनि। अरड़ह 81 मिलाईंदो थींदा 99। ही अल्लाह जे इस्म जे अदद मुवाफ़िक़ रब करीम अंग असांजे हथनि में रखी रखिया।
जॾहिं माण्हू दुआ घुरंदो आहे त हथ छो खणंदो आहे? इन्हीअ जे लाइ जो ही हथ अल्लाह जे इस्म वांगुरु आंगुरियूं ठहियल ऐं हिननि में अदद 99 जो आहे। पोइ असां रब खे अर्ज़ कंदा आहियूं त मौला असां कंहिं कम जा न आहियूं, तोड़े ॾोही आहियूं, पर हथ पंहिंजे इस्म वांगुरु ठाहिया अथई ऐं 99 इस्मनि जो अदद असांजे हथनि में रखियो अथई। इहो ई वसीलो तुंहिंजी दरबार में पेश करे रहिया आहियूं। हज़रत गौस पाक रज़ी अल्लाह ताला अन्हु जन है ना हथ रखो ऐं पोयां पंहिंजी तवज्जो ॾिनऊं, नज़र जो ॾिनऊं। उहा तेज़ी सां नज़र सीने जे अंदर दाख़िल थी त गौस पाक जे हथ खां किरास करे सीने जे अंदर पहुती त हथ जो अक्स दिल जे अंदर अची वियो। जिन एक्सरे वारो फोटो कढंदो आहे न कीअं हुनजे शुआउनि सां सीने जी सॼी जेका अंदर बॉडी आहे उहा उन फोटो जे अंदर अची वेंदी आहे त अल्लाह वारनि जी निगाह खे दुनिया जी मिशनरीअ खां वधीक ताक़त हूंदी आहे। जॾहिं गौस पाक नजर फरमाई तो वो अक्स गौस पाक जे हथ जो हजरत ख्वाजा बहाउद्दीन नक्शबंद जे दिल जे अंदर अची वियो। हथ अहिड़ी तरह रखियल हो जीअं इस्म ठहियो पियो हुजे त अल्लाह जो इस्म ख्वाजा बहाउद्दीन नक्शबंद जे दिल जे अंदर नक्श थी वियो आहे। सुभान अल्लाह। नारे तकबीर, हथ मथे नारे रिसालत, नारे तहकीक, नारे हैदरी, तुझो पीर मुझो पीर, दरगाह आलिया मीर शरीफ किबला साईं मुफ्ती साहब ख्वाजा बहाउद्दीन शाह नक्शबंद रहमतुल्लाहि ताला अलैहि हजरत गौसुल आजम रज़ी अल्लाह ताला अन्हु जन के अर्ज करे रहिया हा ऐं कहिड़े अंदाज में सुभान अल्लाह चौथ मां ॿुधाया। ए दस्तगीर आलम दस्तम मुराबिगीर, ए दस्तगीर आलम दस्तम मुराबिगीर, दस्तम चुनाबिगीर के गोयंद दस्तगीर। दस्तगीर जी माना हथ वठण वारो। ख्वाजा बहाउद्दीन शाह नक्शबंद पिया फरमाइन ए दस्तगीर आलम, ओ जहान जा हथ वठण वारा, दस्तम मुराबिगीर, मुंहिंजो हथ भी पंहिंजे हथ में वठो। दस्तम चुनाबिगीर, मुंहिंजो हथ अहिड़ी तरह वठो के गोयंद दस्तगीर, जो दुनिया भी तोखे वरी दस्तगीर ही चवंदी रहे। हज़रत गौस पाक रज़ी अल्लाह ताला तवज्जो इस्म दिल जे अंदर अल्लाह जो अची वियो। हाणे दिल जे अंदर इस्म अची वियो। हज़रत शाह नक्शबंद में एडो तासीर पैदा थी वियो जो ख्वाजा बहाउद्दीन रज़ी अल्लाह ताला अन्हु जल पंहिंजी तवज्जो सां जंहिंजे तरफ़ ॾिसंदा हुआ, जे भित जे तरफ़ ॾिसंद उते लिखजी वेंदो हो अल्लाह। जंहिंजे तरफ़ नज़र कंदा उते लिखजी वेंदो हो अल्लाह। जाॾे नज़र कन लिखजी वञे अल्लाह। पाण हिकिड़े कुंभार जी आवीअ खां लंघिया, ओ कुंभार उते दिला मट ठाहे रहियो हुओ। हज़रत बहाउद्दीन शाह नक्शबंद रहमतुल्लाहि ताला अलैहि उन मटन ऐं दिलनि जे मथां जॾहिं नज़र कई, हुनजा चित्र ॾिठा, रंग ॾिठा, मटन जी बीहक ॾिठी, तमामु वणी वई। साईं जी नज़र जो पई त सभिनी मटन ऐं दिलनि जे मथां लिखजी वियो अल्लाह। जॾहिं कुंभार ॾिठो त हिनजी नज़र में वॾो कमाल तो कुंभार अर्ज करण लगो, ए शाह नक्शबंद नक्शे मुराबिबंद, ए शाह नक्शबंद नक्शे मुराबिबंद, नक्शे चुनाबिबंद के गोयंद नक्शबंद। चवण लगो
ओ चित्र बधण वारा बादशाह। नक्शबंद जी लफ्जी माना है, नक्श माना चित्र, बंद माना बधण वारो। नक्शबंद ओ चित्र बधण वारा, मुंहिंजी दिल जे मथां भी चित्र बध कंहिंजो अल्लाह जो। अहिड़ो नक्श कर जो दुनिया तोखे नक्शबंद चवंदी रहे। उन ॾींहुं खां वठी साईं जो लक़ब नक्शाह नक्शबंद पइजी वई। वो हजरत बहाउद्दीन शाह नक्शबंद रज़ी अल्लाह ताला अन्हु जे निगाह में कमाल हो। अज ताईं संदन सिलसिले जे पीरन में अल्लाह ताला यो कमाल रखी हुआ। हालांकि खौफेज गौस पाक जे तरफ खां आयो शाह नक्शबंद जे निगाह में, वरी उन्हीं जे खलीफन मुरीदन पीरन जे अंदर अज ताईं अल्हम्दुलिल्लाह यो कमाल है जो नक्शबंद जे सिलसिले जो पीर जॾहिं पंहिंजे फकीर जे तरफ नजर कंदो आहे तो उनजे दिल जे अंदर अल्लाह जो इस्म पाणे नक्श थी वेंदो आहे। ओए हजरत शाह नक्शबंद रहमतुल्लाह ताला अलैहि जिन खे अर्ज कयो वियो त क़िबला हजरत गौस पाक रज़ी अल्लाह ताला अन्हु जन फरमायो त क़दमी हाज़िही अला रक़बति कुल्लि वलियल्लाह। मुंहिंजो हियो कदम अल्लाह जे सभिनी वलियन जे कंध जे मथा है। अव्हां इन्ही जे बाबत छा था फरमायो? पाण पंहिंजो कंध यकदम अर्ज करण लगा, इरशाद फरमाए लगा त कंध हेठा है बल अला आईनी व रासी। सोने दस्तगीर जो कदम मुझे अखिन जे मथा, मुझे मथे जे मथा है। मुझे अखिन ते गौस जो कदम आ, मुझे मथे ते गौस जो कदम आ। ते जेतरा भी कामिल वली थी गुजरिया जेके मौजूद आहिनि ऐं क़यामत ताईं थींदा रहंदा, उन सभिनी जे कंध जे मथा कदम आहे त सोने पीर दस्तगीर रोशन ज़मीर जो आहे। हजरत लाल लतीफ सरकार से रहमतुल्लाह ताला अलैहि जल इरशाद फरमायो त पीर मुंहिंजो बादशाह बिया वली सब वजीर हजा हजरत पीर दे फौजों करे फकीर सोचो मंझ शरीर सो गम गिलानी काटिए। हजरत गौसल आज़म पीरन जे पीर सोने दस्तगीर के हजरत भिटई सरकार से रहमतुल्लाह ताला अलैहि जल सद फरमाया त मीरा शाह मदद थी अजी ओ खिया बेर लिल्लाह लग लतीफ चवे भर पासिया दे पेर पासी चयो वेंदो आहे जुती खण वारे नौकर खे बेज़ार चयो वेंदो आहे जुती पाक खे। हजरत भिट धणी पाशा चवन पिया मां सैयद भी आया हुसैनी लाल भी आया मौला अली जी आल भी आया मां हाफिजुल कुरान भी आया आरियुल कुरान भी आया इल्म लुदनिया जो मां मालिक भी आया पर जॾहिं त मां कादरी सिलसिले जो आया सोने दस्तगीर जे जुतीअ खण वारो आया। हजरत भिटई सरकार साईं पंहिंजो अक़ीदो ज़ाहिर करे रहिया आहिनि। किया अक़ीदो ज़ाहिर कनि था त हजरत भिट धणी पातशाह रहमतुल्लाह ताला अलैहि जल सद कया त मीरा शाह मदद थी अची ओ खिया बेर लिल्लाह लग लतीफ चवे भर पासिया दे पेर तू औलाद अली शेर कर का माड़ मुरीद ते। सरकार गौस पाक खे
मौला अली जी औलाद चई रहियो आहे। तू औलाद अली शेर मौला अली जी औलाद आहे। बाबा साईं जे तरफ का हजरत गौस पाक हसनी सैयद आहे ऐं अंबर जी जल जे तरफ का हजरत गौस पाक हुसैनी सैयद आहे। पाण हसनी भी लाल आहे त हुसैनी भी आल आहे। निस्बतू हजरत गौस पाक साईं के हासिल आहे। तॾहिं त पीरन जो पीर थियो आ, तॾहिं त दस्तगीर थियो आ, तॾहिं त गौसुल आज़म थियो आ। सभिनी जो वॾो गौस हजरत गौस पाक रज़ी अल्लाह ताला अन्हु जल सैयद आहे, हसनी हुसैनी आहे। ऐं जंहिं रात पाण ॼमन बि आ ऐं विदा विलादत पाक थी आ, उहा रमज़ानुल मुबारक जी पहिरीं रात आहे। संदन बाबा साईं रहमतुल्लाहि ताला अलैहि शेख अबू सालिह मूसा जंगी दोस्त रहमतुल्लाहि ताला अलैहि उहे ख्वाब जे अंदर या मुराकबे में सबू जो मदीने वारे घोट अली सलाम जो दीदार करे रहिया हुआ। सजो बगदाद शरीफ जो शहर पाक रूहन साण भरजी वयो आ। अल्लाह तबारक व तआला जे नबियन जा रूह भी आया, वलियन सगोरन जा रूह भी आया। खुद मदीने जा साईं अली सलात व सलाम जिन भी जलवा फरोज थिया। हजरत गौस पाक जा वालिद गिरामी हबीबन करीमन अली सलात व सलाम जिन जे कदमन में चुम्मियों देई रहा हुआ। अर्थ प्यार कंत किबला साईं अज वडी मेहरबानी फरमाए छड़ी थव। मात सदाई दुआऊं घुरंदो रहियो आहियां त अची जे हे कार मो सारी दे सुपरी पेरे दरिया पिंपड़ियों हंध बिछाया बार साजन सब जमार गोली थी बेगुजारिया। सोना मां सॼी ज़िंदगी अर्ज़ कंदो रहियो आहियां, दुआऊं घुरंदो रहियो आहियां। अॼु त मुंहिंजे मथां पड़ थी विया, वॾा कुर्ब थी विया, वॾा एहसान थी विया। हबीब करीम अली सलात व सलाम जिन इरशाद फरमायो या अबा सालिह अताकल्लाहु तबारक व तआला वलदा। ओ अबू सालिह अज अल्लाह तबारक व तआला तोखे अहिड़ो त फर्जंद अता फरमायो आ जो उन्हें फर्जंद जे जमण ते असां नबी ऐं मुंहिंजी उम्मत जा वली सभई तोखे मुबारक ॾियण जे लाइ आया आहियो। उन सुहिणे फर्जंद जी पैदाइश ते असां सब तोखे मुबारक ॾियण जे लाइ आया आहियो। सोना गौस पाक ॼमल त मदीने जा घोट अची करे मुबारकूं ॾींदा। ॼमण साण पाण रोज़ो रखियो। सबू जो रमज़ानुल मुबारक हुओ, पाण थन मुबारक न पीतऊं। टीहई रोज़ा सबू जो पंहिंजी थन मुबारक बंद फरमाइन। ओ सिज लहे त वरी थन मुबारक वापराइन। इहे पाण रोज़ा मुसलसल रखंदा आया। वरी ॿियो साल थियो हज़रत गौस पाक रज़ी अल्लाह तबारक व तआला हज़रत गौस पाक रज़ी अल्लाह तआला अन्हु 19 साल भी रोज़ा रखंदा आया। पूरे मुल्क के अंदर मशहूर थी वियो त सैयदन जे घर में एक बच्चो पैदा थियो आ जे गुजरल साल भी रमजान जा रोज़ा रखा, हिन साल भी रमजान जा रोज़ा रखा। 29 तारीख हुई, आसमान में गुबार हुओ, झुड़ हुओ, चंद्र जी खबर न पी पवे। चंद्र थियो अलहे कोन थियो। अगे हुंदो हो ॾिसण ते रोज़ा रखंदा हा, ॾिसी करे ईदूं कंदा हा। ऐं हाणे वरी टीवियूं ॿुधाइनि त पोइ रोज़ा रखनि, टीवियूं
ॿुधाइनि त पोइ वरी हू ईदूं कंदा आहिनि। हिन दफ़े वरी अध रात जो ऐलान थियो, बाबा चंड ॾिसजी वियो आहे। हिकिड़नि ऐलान कयो त बाबा ईद कयो, ॿियनि वरी ऐलान कयो त बाबा ईद न कयो, रमज़ान रोज़ो रखो। टिनि वरी ऐलान कयो ईद बि कयो ऐं रोज़ो कज़ा बि कयो। चंड जी ख़बर ई कान। उन ॾींहुं माण्हू परेशान थिया, अले चंड नज़र आयो न आयो त ठीकु आहे, रोज़ो था रखो। 30 खणी पूरा कंदासीं, का मुश्किल न आहे। सबूह थी माण्हुनि चयो त वॾा वॾा उलमा हज़रत गौस पाक साईं जे बाबा साईं वटि जे पहुता। साईं असां ॿुधो आहे तुंहिंजो बचड़ो रोज़ा रखंदो आहे। बेशक रखंदो। अॼु भला तव्हांजे फर्ज़ंद रोज़ो रखियो आहे या कोन रखियो आहे? पाण फरमाए त अॼु बि मुंहिंजे फर्ज़ंद रोज़ो रखियो आहे। माण्हुनि खे पक थी त बाबा राति चंड ॾिठो ई कोन हो। अॼु बि रमज़ान मुबारक आहे। हज़रत गौस पाक रज़ी अल्लाह ताला अन्हु जन ॼमण साण ई शरीयत पाक खे शरफ ॾींदा अचनि पिया, रमज़ान जी इज़त कंदा अचनि पिया। त मुंहिंजा दोस्तो वली उहो ई थींदो आहे जेको शरीयत पाक खे शरफ ॾींदो आहे। जेको शरीयत जो इनकारी हुजे उनखे विलायत त नसीब कान थींदी आहे, पर ईमान बि उन जो ख़त्म थी वेंदो आहे। पहिरियां आहे शरीयत पाक खे शरफ ॾियणो, उन खां बाद पोइ नेक अमल करणा, उन खां बाद पोइ क़िस्मत ते अल्लाह तोखे वली करे त करे सघे थो। बाक़ी हाणे खोड़ सूफ़ी सगोरा बाबा असां सूफ़ी आहियूं, शरीयत सां वास्तो ई न रोज़ा रखूं न निमाज़ूं ई पढ़ूं। असां सूफ़ी आहियूं, अल्लाह जा वली आहियूं। जेकर तूं वली आहीं त तुंहिंजो सरदार गौस पाक आहे। हज़रत गौस पाक निमाज़ भी पढ़न था, रोज़ा भी रखन था। ऐं सोने गौस पाक जी निमाज़ कीअं हूंदी? सुभान अल्लाह। ईअं निमाज़ हूंदी जो पाण इशा खां बाद पंहिंजे तालिबनि खे सुम्हण जो हुकुम फरमाए, फ़क़ीरनि खे इरशाद फरमाए बाबा थोरी देर आराम कयो, पोइ तहज्जुद लाइ उथजो। हज़रत गौस पाक रज़ी अल्लाह ताला अन्हु जन पंहिंजी इबादत वारे हुजरे में हलिया वेंदा हुआ ऐं उते नियत निमाज़ जी करे बरकातु नफ़िल पाण बीही वेंदा हुआ। पहिरीं रकात में 15 सिपारा क़ुरान जा, ॿी रकात में ॿिया 15 सिपारा। हेॾा बरकात तू भी पूरियूं थियल, ख़त्मो क़ुरान जो पूरो थिए, होॾां हिकिड़ी रात भी पूरी थी। अल्लाह सुब्हानहु व तआला इरशाद फरमायो वल्लज़ीना यबीतून लिरब्बिहिम सुज्जदन व क़ियामा। ये अल्लाह तबारक व तआला जा पाना आहिनि जेके रात पंहिंजे रब जे लाइ गुज़ारींदा आहिनि, कॾहिं सजदे में कॾहिं क़ियाम में। पूरी रात इन्हनि जी गुज़री वेंदी आहे। सुणे लाल लतीफ़ सरकार से रहमतुल्लाह ताला अलैह इन्हनि जी तर्जमानी फरमाई त पखी सभ मचन पर हंज हमेशा डुबरा, मारिया संदे मामरे सदा सुन रहल अला इन पखियल कॾहिं सुमी सुख न माणियो। अल्लाह सुब्हानहु व तआला फरमाए त पूरी रात मो रब करीम जल जलालू जी इबादत में गुज़ारींदा आहिनि। सॼी रात अल्लाह ताला खे याद कंदा आहिनि। हज़रत लाल लतीफ़ सरकार से रहमतुल्लाह ताला अलैह इन्हनि जे रातनि जी इबादत खे ॾिसी करे इरशाद फरमायो त सारी रात सुबहान यार जागी जन याद कयो उन्हनि जी अब्दुल लतीफ़ चवे मिट्टी बि लथो मान कोड़े कन सलाम अचो आतण इन्हनि जे।
इन्हनि जे दरवाज़े ते दुनिया ठरी रही आहे। इन्हनि जे मिटीअ खे बि अल्लाह ताला शरफ़ ॾेई छॾियो आहे। इन्हनि जे अंगणनि खे बि अल्लाह तबारक व तआला इज़त वारो बनायो आहे। इन्हनि जे अंगणनि ते बेवज़ू माण्हू न ईंदो आहे। पेर उघाड़ा करे इन्हनि जे अंगण में दाख़िल थींदा आहिनि। मथा ठके कंध झुकाए करे इन्हनि जी दरबार में अंदर ईंदा आहिनि। मुंहिंजा दोस्त इन्हनि जी मिटीअ बि मान लथो आहे। इन जे लाइ जो इन्हनि अल्लाह ताला जी दरबार में सॼी सॼी राति बि करे इबादत कई आहे। अॼु अल्लाह सुब्हानहू व तआला इन्हनि जी दरबार ते ख़ल्क़ खे ख़ादिम बनाए छॾियो आहे। सुभान अल्लाह। नारे तकबीर, हथ मथे नारे रिसालत, नारे तहकीक, नारे हैदरी। मुंहिंजो पीर दरगाह अमीर शरीफ क़िबला साईं मुफ्ती साहब जमायत अहले सुन्नत। अल्लाह रब्बुल आलमीन जल्ल जलालुहु इरशाद फरमायो व इबादुर रहमान ऐ रहमान जा बान्हा। असां सभई रहमान जा बान्हा। अब हाओ सब असां चओ अल्लाह जा, चओ अल्लाह जा बान्हा। सब असां अल्लाह जा बान्हे जो कम्मा बान्हा कर, नौकर जो कम्मा नौकरी कर, मास्टर जो कम्मा पढ़ाए, ऑफिसर जो कम्मा ऑफिस में कम करण। ऑफिसर ऑफिस में कम न करे तो ऑफिसरी जे लायक ना है। मास्टर आहे पढ़ाए नथो तो मास्टरी जे लायक ना है। नौकर आहे नौकरी नथो करे तो नौकर हुजण जो लायक ना है। हाणे पाण अंदाज़ो लगायो असां जना बान्हा आहियूं तो बान्हे जो कम्मा बान्हप करण, इबादत करण। पोइ जेकॾहिं असां बान्हप न कई त पोइ बान्हप जा असां बि लाइक़ कोन थियासीं। असां सोचूं त असां आहियूं असां बान्हा आहियूं, अब्द आहियूं, बान्हा आहियूं अल्लाह जा। अल्लाह सुब्हानहू व तआला फरमाए थो त रहमान जा बान्हा। सदायूं त सभई था अल्लाह जा बान्हा, पर मज़ो तॾहिं जॾहिं अल्लाह चवे त मुंहिंजा बान्हा आहिनि। अल्लाह चवे तो मुंहिंजा बान्हा। हर आशिक पंहिंजे महबूब खे त सां प्यार त कंदो आहे। हू चवंदो आहे त ही त मुंहिंजो महबूब आहे, पर मज़ो तॾहिं जॾहिं महबूब चवे त ही मूंसां मोहब्बत करण वारो आहे, ही मुंहिंजो आशिक आहे। पोइ जॾहिं अहिड़ा लफ़्ज़ महबूब जे ज़ुबान खां निकिरी वञनि तॾहिं आशिक जे दिल जी कैफ़ियत खे केरु ॾिसण वारो हुजे त उनजी दिल जी कैफ़ियत छा थी वेंदी आहे। सभु को चवंदो आहे त मां अल्लाह जो बान्हो, मां अल्लाह जो बान्हो, पर मज़ो तॾहिं जॾहिं अल्लाह चवे त तूं मुंहिंजो बान्हो आहे। सुने लाल लतीफ़ सरकार से रहमतुल्लाहि तआला अलैहि या मंजर कशी फरमाया। इरशाद फरमायो त तोखे ॾिसी सुहणा हिते दावा कन घणा आऊं पिण हथ खणा त कंहिंजो थींदे सुपरी। ओ मौला सभई चवनि त असांजो रब्बा, असांजो अल्लाह, असांजो मालिका, असांजो ख़ालिका, पर ख़ुश नसीब हुए जिनखे तूं चवी तई मुंहिंजा बान्हा आहिनि। अल्लाह तबारक व तआला निशानियूं ॿुधायूं आहिनि, मुंहिंजा बान्हा कहिड़ा आहिनि। अल्लाह सुब्हानहू व तआला इरशाद फरमायो व इबादुर रहमानिल लज़ीना यमशून अलल अर्द हौना। उहे रहमान जा बान्हा आहिनि जेके ज़मीन ते हलनि त आस्तगीअ साण, सुकून ऐं वक़ार साण हलंदा आहिनि, तकब्बुर ऐं गुरूर साण कोन हलंदा आहिनि, फितना ऐं फसाद कोन कंदा आहिनि, छेड़ा कोन कंदा आहिनि, माण्हुनि खे कोन विढ़ाईंदा आहिनि, गला खोले करे कोन हलंदा आहिनि, फिजूं सिजूं कढी कोन हलंदा आहिनि, पंहिंजा कंध झुकाए करे हिन ज़मीन ते हलंदा आहिनि। छो जो उन्हनि खे ख़बर आहे त हिन ज़मीन जी पैदाइश आहियूं,
मोटी मिट्टी में हजावींदा से अल्लाह तबारक व तआला इरशाद फरमाइंदो आहे मिनहा खलकनाकुम व फीहा नुईदुकुम व मिनहा नुखरिजुकुम तारतन उखरा। इन मिट्टी मंझा असां तव्हां के पैदा कयो आ मोटाए तव्हां के मिट्टी में आणींदासे वरी ॿियो दफ़ो तव्हां के मिट्टी मंझा ॿाहिरि कढंदासे। ये खाक जो पुतलो इंसान मिट्टी जी मुठ आहे हडन जो पिंजरो आहे उथारो सा पाण सां खयो थो वते इनके फख्र कोन थो जुगाए इन बाने के तकब्बुर कान थी जुगाए वॾाई जुगाए त वाहिद वहदहु ला शरीक लहू खे जुगाए। बानप जो कम बाने जो कम बानप करनी आ हेठा ही करनी आ निवड़त करनी आए तू निवड़त कंदे अल्लाह तोखे पाणे बुलंद फरमाए छॾींदो। हदीस पाक में दुआ मन तवादअ लिल्लाह रफ़अहु अल्लाह जे अल्लाह जे लाए हेठा ही कई त अल्लाह उन्हीं के बुलंद करे छॾींदो आहे। सुने लाल लतीफ़ सरकार से रहमतुल्लाह ताला अलैहि जल इरशाद फरमायो तो सबई सुहणियो सबई सुहागणियो सभी चिल्हार पसण खातिर पिरियं जे हीला कयो हजार पर ढोलतनी ये धार जेके हमेशा हेठा है हलियो जेको हेठा ही हलंदो आहे अल्लाह सुब्हानहु व तआला उन सां कुर्ब कंदो आहे उन सां मेहरबानी फरमाईंदो आहे। लतीफ़ सरकार से फरमायो त कंद जनी जी गोद में यारो पापड़ा पोशाक इन्हल जी ओताक राजल रीझी आयो। अल्लाह सुब्हानहु व तआला इन्हनि साणे मेहरबानी फरमाईंदो आहे जेको हेठां ही कंदो आहे तकब्बुर गुरूर न कंदो आहे वडेर पई न ॾेखारींदो आहे रईस पई न ॾेखारींदो आहे अल्लाह ताला जी दरबार में हेठां ही कंदो आहे अल्लाह ताला जे बाननि साण हेठां ही कंदो आहे। रब करीम जल जलालु फरमायो रहमान जा बाना केरा आहिनि अल्लज़ीना यमशून अलल अर्द हौना जॾहिं ज़मीन ते हलंदा आहिनि त हेठां ही असां सुकून ऐं वक़ार सां हलंदा आहिनि। व इज़ा ख़ातबहुमुल जाहिलून जॾहिं इन्हनि साण के जाहिल माण्हू मिलंदा आहिनि अणसमझ माण्हू मिलंदा आहिनि अबोझ माण्हू मिलंदा आहिनि इन्हनि जे महफ़िल जे आदाब जी जाहिलनि खे ख़बर न हूंदी आहे त अल्लाह जे बाननि साण कीअं मिलबो आहे कीअं वेहबो आहे त उन्हनि जेकॾहिं बेअदबियूं बि करे विया आहिनि उन्हनि सां कावड़ कोन कंदा आहिनि उन्हनि खे पाराता कोन ॾींदा आहिनि उन्हनि खे पंहिंजी दरबार तां धिकारे कोन छॾींदा आहिनि पंहिंजी महफ़िल मंझां उथारे कोन छॾींदा आहिनि उन्हनि खे धिका न ॾींदा आहिनि बल्कि रब करीम जल जलालु फरमायो व इज़ा ख़ातबहुमुल जाहिलून क़ालू सलामा जेकॾहिं जाहिल भी इन्हनि सां मिलनि हिक त जाहिलनि खे बि सलाम कंदा आहिनि ॿिए नंबर ते क़ालू सलामा इन्हनि सां बाझारा बोल बोलींदा आहिनि साण बाझारा बोल बोलींदा आहिनि। मुंहिंजा दोस्तो सैयदना व मुर्शिदना इमाम ज़ैनुल आबिदीन सैयदुस साबिरीन सरताज शाकिरीन सैयदना इमाम ज़ैनुल आबिदीन सलवातुल्लाहि व सलामुहु अला जद्दिही व अला अबीही व अलैहि सैयदना इमाम ज़ैनुल आबिदीन
अबदीन रज़ी अल्लाह ताला अन्हु जो हिकड़ो बदख्वाह हुओ घट वध ॻाल्हाइण वारो किला ग़ीबत करण वारो हुओ पर पुठिते किला ग़ीबत करे कंदो रहंदो हो पर हिकड़े दफ़े सैयदना इमाम ज़ैनुल आबिदीन खे ॾिठाई घट वध ॻाल्हाइण शुरू करे ॾिनई सैयदना इमाम ज़ैनुल आबिदीन साईं कंध झुकाए अॻिते हलंदा रहिया हो घट वध ॻाल्हाईंदो रहियो हता कि इमाम ज़ैनुल आबिदीन साईं जे घर मुबारक हवेली पाक जो दरवाज़ो अची वियो साईं अंदर दाखिल कोन थिया दरवाज़े ते बीही रहिया हो घट वध ॻाल्हाए ख़ामोश थी वियो हज़रत इमाम ज़ैनुल आबिदीन फरमाइनि पिया अता मूंखे मोकल हुजे त मां अंदर वञा हो हैरान थी वियो साईं हिन वक़्त ताईं मां तुंहिंजी किला कंदो रहियो आहियां घट वध ॻाल्हाईंदो रहियां मूंखे जवाब तो उन्हनि जो कोन ॾिनई अञा बि चवी थो त मूंखे मोकल हुजे त मां अंदर वञा पाण फरमाए त हाउ तुंहिंजी दिल जे अंदर जेका चीज़ आहे सा तुंहिंजी ज़ुबान ते अची रही आहे असां अहल बैतन जो कम न आहे त कंहिंजी दिल खे ॾुखायूं असां कंहिंजी दिल खे ॾुखाईंदा न आहियूं असां त दिलनि खे ख़ुशि करण जे लाइ आहियूं जे अञा बि तुंहिंजी दिल न ठरी आहे हे हुसैन जो बचड़ो तुंहिंजे साम्हूं बीठो आहे भली ॻाल्हाईंदो रह जॾहिं तुंहिंजी दिल ठरे तॾहिं मोकल घुरी मैं जे दिल तुंहिंजी ठरी वई आहे मूंखे घटि वधि ॻाल्हाइण सां त पोइ मूंखे इजाज़त ॾे त मां पंहिंजी हवेली ॾे वञा जॾहिं अहिड़ा लफ़्ज़ ॿुधाई हैरान थी वियो आहे कद में किरी पियो आहे हथ अदब जा ॿधी रहियो आहे पेरनि खे चुमी ॾेई रहियो आहे अर्ज़ पियो करे क़िबला साईं भलनि साण भलायूं इएं सभु को हो भलनि सां त हर को भलायूं कंदो आहे भलनि साण भलायूं इएं हर को हो पर करे लतो जीअं को पुरन साण भलायूं सोना तो वांगुरु केर भलायूं कंदो पुरन साण बि भलायूं अहल बैत जो कम आहे हे अहल बैत जे निशाननि मंझां हिकिड़ी निशानी आहे कॾहिं बि आले रसूल कंहिंखां पलांद कोन वठंदो आहे आले रसूल जी निशानी याद करे छो जो सचो सैयद आहे हुसैनी लाल आहे अली जी आल आहे त पंहिंजे बदख्वाहनि खां पलांद न वठंदो आहे बल्कि उन्हनि खे दुआउनि सां नवाज़ींदो रहंदो आहे अल्लाह जे क़ुरान में इरशाद फरमाए वइज़ा ख़ातबहुमुल जाहिलून जॾहिं जाहिल इन्हनि सां मिलंदा आहिनि साम्हूं थींदा आहिनि त उन्हनि खे जहालत वारी ॿोली न ॻाल्हाईंदा बल्कि कालू सलामा उन्हनि सां बि बाझारा ॿोल ॿोलींदा आहिनि उन्हनि सां बि भलायूं कंदा आहिनि बाझारा ॿोल ॿोलींदा आहिनि हज़रत गौसुल आज़म पेरनि जा पीर सोना दस्तगीर जीअं जो सैयद आहिनि हबीबन करीमन जी आल आहिनि त सिफ़तूं बि उहे ई अंदरि मौजूद आहिनि सोना गौस पाक रज़ी अल्लाह ताला अन्हु जल हज मुबारक जी सआदत हासिल करे आख़िरी हज मुबारक गौस पाक साईं जो हुआ अकेला हज ते विया हुआ अकेला वापस मोटिया अचन पिया रस्ते में रब करीम के याद कंदा पिया चल उम्र भी 90 साल जी आए बुढ़ड़ाई पीर सन्नाइल पर जिस्म जे अंदर पान ताज़ा जवान आयल हली रहा है घूमी रहा है नजर भी कम करे रहे कन भी सर लायल नजर भी तेज आए पेरन सा भी बंद करे रहा है 91 साल हजरत गौस पाक साईं जी उम्र ही ये आखिरी उम्र जो हज हुआ 90 साल जी उम्र जाए पर तंहिं वक्त में भी संदन हुस्नो जमाल अहिड़ो हूंदो हो जेकॾहिं ऊंदह रात में भी बेहल संदन रुख मुबारक मंझां ईअं नूर जूं लाटूं निकिरंदियूं हुयूं जो रात भी रोशन थी वेंदी हुई एड़ो सुहिणो चेहरो हज़रत गौस पाक साईं
हजरत गौस पाक साईं रात जे टाइम ते पंध कंदा चल पंजे अल्लाह जल जलालो जो जिक्र कंदा चल सोने लाल लतीफ सरकार से रहमतुल्लाह ताला अलैहि जल तर्जमानी फरमाया त ज़ालहु जिक्र ज़ात जो यारो बेल न विसारी सनासी सुभान के सदाई सारी सनासी सुभान के सदाई सारी पलिया पारील ये कुर के गया का पिड़ी हज़रत गौस पाक रज़ी अल्लाह ताला अन्हु जन अल्लाह ताला जे ज़िक्र में मसरूफ़ मशगूल आयल एड़ी जाए ता लंघा सबो थियण वारी आ हिकड़ो चोर रस्ते ते बीठो आ सॼी रात माण्हू जो इंतज़ार कंदो रहियो को माण्हू अचे त मां उन खे फुरां परे खां हज़रत गौस पाक खे ईंदे ॾिठई ख़्याल कई त माण्हू अची रहियो आ वॾो कड़ खीसे में ज़रूर हूंदसि फुरे वठंदुसि मुंहिंजी रात सजाई थी वेंदी हिन पंहिंजी पोजीशन संभाले वरती आ हज़रत गौस पाक अल्लाह ताला जे ज़िक्र में मसरूफ़ आहिनि जीअं जो वेझो थी आ चोर जी नज़र सुणे गौस पाक जे चेहरे जे मथां पई दिल में ख़्याल कई त एॾो हसीनो जमील अञा ताईं मूं ॾिठो ई कोन्हे को हज़रत गौस पाक जे चेहरे मुबारक जे अंदर जलाल भी हुआ जोश भी हुआ चोर डकी वयो लर्ज़ी वयो हिम्मत न भी थी सके जो मां झट हणी चोरी करे वठा लेकिन अदब साण साम्हूं बीह रहिया हज़रत गौस पाक रज़ी अल्लाह ताला अन्हु जन जीअं जो वेझो आया त कालो सलामा उन चोर खे पाण सलाम फरमाया चोर सलाम जो जवाब ॾिनो हज़रत गौस पाक साईं फरमायो केरु आहीं किथां जो आहीं काॾे वञी रहियो आहे कीअं ते बीठो आहे काॾे वञी रहियो आहे चोर अर्ज़ कयो आहे त साईं मां पाड़े जो आहियां सुबुह जो टाइम हो अल्लाह ताला जे ज़िक्र ऐं इबादत लाइ मां उथियुसि मां रब करीम जे कुदरत जे निज़ारनि खे ॾिसण जे लाइ ऐं अल्लाह ताला जे ख़लक़ल पखियुनि जे मुख़्तलिफ़ ॿोलियुनि खे ॿुधण जे लाइ ॿाहिर निकिरी आयो आहियां सितारनि जी जगमगाइण ॾिसी रहियो आहियां चंड लही रहियो आहे मां उन जी रोशनी ॾिसी करे अल्लाह ताला जी कुदरत खे यादि करे रहियो आहियां मां पखियुनि जूं ॿोलियूं ॿुधी करे पंहिंजे दिल खे सुकून ॾेई रहियो आहियां अल्लाह ताला जे ज़िक्र में हर चीज़ हिन वक़्त में मसरूफ़ लॻी पई आहे इहो कूड़ चोर हलियो आहे को चोर चयो त साईं पंहिंजो तारीफ़ करा अव्हां केरु आहियो काथां जा आहियो काॾां आया आहियो काॾे वञी रहिया आहियो हज़रत गौस पाक साईं फरमायो मां असल जीलान फारिस जो आहियां रहंदड़ बगदाद में आहियां मुंहिंजो नालो अब्दुल कादिर आहे मां हसनी हुसैनी सैयद आहियां दुनिया मूंखे गौसुल आज़म ऐं दस्तगीर साण यादि कंदी आहे हज पढ़ी करे वापस मोटियो आया पंहिंजे वतन वञी रहियो आया चोर जीअं जो गौस आज़म संजो तारीफ़ ॿुधो अर्ज़ करण लॻो क़िबला साईं उहे अब्दुल कादिर जीलानी जंहिंखे दुनिया दस्तगीर पीरनि जो पीर चवंदी आहे पाण फरमाए त हाओ मां उहो आहियां अर्ज़ करण लॻो क़िबला उहो अब्दुल कादिर जीलानी जंहिं बुॾल बेड़ा पार कया हुआ पाण फरमाए त हाओ मां उहो ई आहियां अर्ज़ पियो करे क़िबला उहो अब्दुल कादिर जीलानी जे मुआ ज़िंदा करे ॾेखारिया हुआ पाण फरमाए त हाओ मां उहो आहियां ईअं चई करे चोर क़दमनि ते किरी पियो दमन खे मज़बूती साण हथ में वरितो आहे अर्ज़ पियो करे त या शेख अब्दुल कादिर जीलानी शैअन लिल्लाह ओ मुंहिंजा मुर्शिद अब्दुल कादिर जीलानी ख़ुदा जे वास्ते मूंखे बि अता फरमायो क़िबला मां साध न आहियां पाक कोन आहियां
इबादत गुजार को आबिद को ना आया, मां आलिम को वली को ना आया, मां चोर ऐं ज़ालिम आया। रस्ते ते मां आयो या इन्ही जेला जो माण्हुनि खां फुर्रई लुट कया, पर मुंहिंजा बख़्त वरिया अवां जो दीदार थियो आहे। सोना कदमनि ते किरियो पियो आहियां, दामन में हथ विधा अथमि। सोना मूं ॿुधो त तव्हां चोरनि खे बि अब्दाल बनाईंदा आहियो। अल्लाह जे वास्ते मुंहिंजे मथां बि का नज़रे इनायत फरमायो। लतीफ़ सरकार से रहमतुल्लाहि ताला अलैह तर्जमानी फरमाई, तकारियों को जियो मुँह न मोचारियों, खणी वेठियों वाट ते खिखिय जो खारियों, इन्हल जो आरियों तो सैयद रिय केर सहे। सोना केर मुंहिंजा अर्ज़ ॿुधंदो, केर मुंहिंजा अर्ज़ सुणंदो। हज़रत गौसुल आज़म रज़ी अल्लाह ताला अन्हु जन हिकिड़ी नज़र चोर जे मथां कई आहे, ॿी नज़र रब करीम जल जलालु जे रहमत में कई आहे। मुंहिंजा मौला ही आए त चोर बेगा वक़्त में झर झंग में तुंहिंजे बाने अब्दुल कादिर जीलानीअ जी दामन में हथ विधा अथसि। ए अल्लाह इन्ही जा हथ मुंहिंजी दामन में क़यामत ताईं कायम फरमाए जा। बस नजर जो पजी वही हो तो चोर, पर वक्त जो वलीउल्लाह बणजी वियो आहे। दुनिया दी दिल जी दुनिया सजी तब्दील थी वई आहे। अल्लाह तबारक व तआला पंहिंजे वलियन खे ख़ुसूसियत सां हज़रत गौस पाक जे निकाह में या ताक़त अता फरमाई आहे, जो बदकार जे तरफ़ नज़र फरमाईंदा आहिनि, नेकोकार करे छॾींदा आहिनि। गुनाहगार जे तरफ़ नज़र फरमाईंदा आहिनि, उन्हें खे नेको कार करे छॾींदा आहिनि। जेकॾहिं गौस पाक रज़ी अल्लाह ताला अन्हु जन पंहिंजी नज़र चोर जे मथां फरमाईंदा आहिनि, उन्हें खे अब्दाल बनाए छॾींदा आहिनि। अल्लाह सुब्हानहु व तआला सोने गौस पाक जी नज़र में या ताक़त रखी छॾी आहे। रब करीम जल जलालु इरशाद फरमायो, वइबादुर रहमानिल्लज़ीना यमशूना अलल अर्ज़ि हौना। रहमान जा बाना ज़मीन ते हलंदा आहिनि, तकब्बुर सां न, गुरूर सां न, बल्कि हेठां ही आजिज़ी इनकिसारी सां हलंदा आहिनि। वइज़ा ख़ातबहुमुल जाहिलून, जॾहिं जाहिल माण्हू इन्हनि सां मिलंदा आहिनि, क़ालू सलामा, इन्हनि सां बि बाछारा ॿोल ॿोलींदा आहिनि। इन्हनि जे मथां भी नजर फरमाए, इन्हनि खे भी कमाल ताईं पुॼाए छॾींदा है। अॼु असां भी यारहीं शरीफ जो महफ़िल मल्हाए हज़रत गौस पाक जी दरबार में ही सवाब पहुंचाए करे इहो अर्ज़ कंदा आहियूं त सोना जीअं तव्हां चोरनि जे मथां नज़र फरमाए उन्हनि खे वलीउल्लाह बनायो, असां गुनाहगारनि जे मथां भी उहा साॻी नज़र फरमाए